जी नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियां खिपरे में। अॼु मूंसां गॾु GDA जा उम्मीदवार डॉक्टर गोबिंद राम, जेके वार्ड नंबर 6 ते नाम जेको हींअर बलदियाती जेको इलेक्शन जो माहौल हले पियो, त अञा ताईं हिकिड़ी त हिकिड़ी सिचुएशन इहा रही पई आहे त आया इलेक्शन थींदी या कोन थींदी। इन ॿुॾतर में हर को माण्हू जेको आहे अञा ताईं ख़ामोश आहे। भई आख़िर जेको कोर्ट में बि के वञनि पिया की कीअं जेसि ताईं उहा वाज़िह थिए उन खां पोइ एक्टिविटी वधंदी। अञा उन में टाइम बि पियो आहे, तक़रीबन 20-21 ॾींहं पिया आहिनि ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ इंशाअल्लाह ताला जेको आहे एक्टिविटी चालू थी वेंदी। हींअर जेका नयूं वोटर लिस्टूं 2022 वारियूं जेके आयूं आहिनि त उन में ख़बर ई कोन पवंदी हिकु हिकु घर जा जंहिं करे कंहिंजा घर आहिनि जंहिंजा 10 वोट आहिनि त 6 हिते पिया आहिनि, 2 ॿिए वार्ड में आहिनि, 2 ॿिए वार्ड में आहिनि। उन खां पोइ ॿिया ॿिए तरफ़ा खां वोट आया आहिनि, उन्हनि जी ख़बर बि कोन थी पए त उहे माण्हू आहिनि किथे जा। उनजी का ख़बर कोन पए। एड्रेस जी ॾिसो तव्हां त उहा एड्रेस किथे ॿिए जी लॻी पई आहे, सम्झ में कोन थी ॻाल्हि करे। जेकॾहिं के उन के अहिड़ा बि वोट आहिनि जंहिंजी जेका एड्रेस जेका ॿाहिरि जी एड्रेस आहे, जंहिंजो हिते को घर बि कोन्हे, ॿियो बि कोन्हे, पर लिखो वियो आहे पतो फलाणे ईंदो। हीउ सॼो हले सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। सॼनि जेको आहे तकनि खे हेठि मथे करे इहो सभिनी लाइ परेशानी आहे। कोई हिकिड़ी GDA लाइ न, पीपल्स पार्टी सभिनी जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि खे आहे। छो त हीउ सॼो जेको आहे जंहिं बि ठाहियो आहे इहो तमामु ग़लति करे सॼो बि गड़बड़ करे छॾी आहे। बिल्कुलु मुंझाए वारो थींदो। ऐं मूंखे त इहा सम्झ में कोन थी त आया उहे वोटर पहुची सघंदा या न पहुची सघंदा। छो जॾहिं जंहिं ॾींहुं इलेक्शन हूंदी आहे उन ॾींहुं हर को माण्हू वठु पकड़ में हूंदो आहे, चाहे कैंडिडेट हुजे चाहे उनजा वोटर हुजनि। उहे कोशिशि कंदा पंहिंजा इलाइक़े में माण्हू कंदा जेके परे आहिनि उनखे वठी अचणु करणु वॾो प्रॉब्लम हूंदो आहे। पोइ आया जेके माण्हू के परे आहिनि उहे अची बि कोन था सघनि ऐं किन माण्हू खे उहो इंट्रस्ट जेको हूंदो आहे त ईंदा न, त उनखे माण्हू वठण लाइ पोइ ॾाढी परेशानी पैदा थिए थी ऐं उन वॾे मां वॾी कास्टिंग तमामु घटि थी थिए, माण्हू परेशान रहे थो। असां वटि जेको वार्ड नंबर 6 उन में वधीक वोट जेको असां मिनार्टी जो आहे। सर मुंहिंजे सां त मिनार्टी तमामु ॾाढी सुठी वधि मां वधि मोहबत आहे ऐं हीअ हमेशह जेको आहे जेको असांजो वार्ड नंबर आहे इहो सदाईं फंक्शन लीग हींअर GDA आहे, फंक्शन लीग जा GDA सां आहे त इहो सदाईं उन ई जीतियो आहे। चाहे जनरल इलेक्शन हुजे चाहे या बलदियाती इलेक्शन हुजे, हिते असांखे तमामु सुठी मोट ॾिए थी। हिते जी जेका हिन अवाम आहे उन बाक़ाइदे असांखे उन्हनि जूं लख लख एहसान आहिनि हर इलेक्शन जे वक़्त में। मां त हींअर फस्ट टाइम बीहंदो, छो त अॻु में मां कोन कंदो हिते, छो त अॻु में मां ॿिए गवर्नमेंट ऑफिसर अॻु में हुउसि, हाणे मूंखे रिटायर थिए 3 साल थिया आहिनि। उन खां पोइ हींअर जेको आहे माहौल आउं आयो आहियां, पर हमेशह सदाईं हिते GDA माना फंक्शन लीग ऐं GDA कमु हींअर GDA आहे उन आई आहे ऐं हिते हमेशह मिनार्टी ऐं जेके बि ॿियूं बि जेके क़ौमूं आहिनि उहे सभई उन सां वाबस्ता आहिनि। रुगो मिनार्टी न आहे, सिर्फ़ु मुस्लिम्स ॿिया सभु उन सां वाबस्ता आहिनि। हीउ जनरल हिकिड़ा सभिनी जी मोहबत जो आहे। छा त जेके अॻु में हिते GDA जो हो जेको आहे काउंसलर उनखे बजट ई कोन मिली, जेको 4 साल 5 साल टेनर हुनखे का बजट कोन आई। बजट जेका आई त उहा पीपल्स पार्टी वारनि पाण खई, त उन हिसाब सां जेके तरक़ियाती कम थिया आहिनि उनखे ज़ाहिर आहिनि। ऐं मां छा ॿुधायां, अवां पाण शहर जा माण्हू हुयो, ॾिसो पिया त छा कमु थियो आहे मुंहिंजो वार्ड या जनरली पिया ॾिसी सघो था। हू अपोज़िशन जो लीडर बि हो, हुन अपोज़िशन जो वॾो किरदारु कयो, पर छा त इक़्तिदार जेको हूंदो आहे हींअर बि हीअ त खणी बलदियाती आहे। जनरल इलेक्शन में बि जेके अपोज़िशन वारा आहिनि उन्हनि खे बि बजटूं कोन थियूं मिलनि। हीअ त जेका आहे बलदियाती इलेक्शन आहे उन में त उनजी का हैसियत ई कोन था रखनि। तंहिं करे उनखे को बि फंड कोन मिलियो, का तरक़ियाती स्कीम कोन मिली, इन जेके टेनओवर मंझि बिल्कुलु कोन मिलियो उन्हनि खे का। अदा मां हिते MS बि थी रहियो आहियां, ADHO बि थी रहियो आहियां, DHO बि रहियो आहियां। मुंहिंजे वक़्त में मिनिस्टर साहब आई हुई जेका मोहतरमा अज़रा पेचो साहब आई हुई खिपरो में, हुन बाक़ाइदे एप्रिशिएट कयो त हीउ थर जो शहरु आहे जेको अछड़ो थर लॻे थो। जेके वैक्सीन जेके आहियूं उहे सभु उन स्नेक बाइट जूं, डॉग बाइट जूं, फलाणियूं ॾिठियूं मेडिसन, ॾाढी ख़ुशि थी वई। अव्हांखे दुनिया खे ख़बर आहे, ऐं जंहिं फैमिली सां बिलोंग आहियां, अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे। असांखे इंसान ज़ात जी ख़िदमत कंदा आहियूं, असां इंसान ज़ात जी ख़िदमत कई आहे। अलाह कंदो जेकॾहिं असांखे हिते बि हींअर आयो त इंसान ज़ात जी ख़िदमत कंदासीं, अलाह साईं जो उजरो असांखे ॾिए थो। अव्हां शहर जा माण्हू हुयो, अव्हांखे सॼी ख़बर आहे। इहा हॉस्पिटल आहे, ॾिसो त मां अॼु खां हिंदुस्तान पाकिस्तान जो हॉस्पिटल हुई, कॾहिं बि हिते मानी जेका फूड जेको स्टार्ट न थियो, मूं हुनखे फूड खे बि स्टार्ट कयो, जेको हिते हलियो हुयो उहो बंदि थी वियो हली। हिते मिनरल वाटर, पाणी, मेडिसन को बि माण्हू करे, छो त असां इंसान ज़ात जी ख़िदमत करणु आहियूं। असां कंदासीं भले कहिड़ी बि पार्टी सां वाबस्तो हुजे, केरु बि माण्हू हुजे, असां इंसान ज़ात जी ख़िदमत कंदासीं ऐं उन्हनि सां वाबस्ता हूंदा। मुंहिंजो को बि मुंहिंजो वोट नाराज़ कोन्हे, सभु मुंहिंजा मूंसां गॾु आहिनि, सभु मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, बाक़ाइदे मूंसां गॾु आहिनि। इहा इन्फॉर्मेशन मूंखे मिली आहे या ग़लति मिली आहे। मुंहिंजो को वोटर जेको आहे मुंहिंजो नाराज़ न आहे, उहे वोटर तमामु ख़ुशि आहिनि।
त जेकर मां बीठो आहियां त हू तमामु मूंतां ख़ुशि आहिनि, मुतमिन आहिनि, हुनखे ख़बर बि आहे ऐं को बि मुंहिंजो वोटर नाराज़ कोशिशि कंदुसि जेको मुंहिंजी वसाइर थियो मां पंहिंजे जेका मुंहिंजी वोटर जेके हिते मुंहिंजो हल्को आहे तव्हां उनखे जेका मूंखे यूसी आहे जेको आहे जो वार्ड आहे मां जेको मूंखां थींदो मां उन वार्ड खे तमामु बहितर मां बहितर कंदुसि। जे मूंखे वसाइर मिलियो त मां खिपरे लाइ बि वधि में वधि बहितर ॿियनि वार्डनि में बि कंदुसि, छो त अलाह साईं ॾियण वारो आहे, अलाह साईं जा लख एहसान आहिनि। असांजी कोशिशि आहे इंसान जी ख़िदमत उन में जेके बि हूंदासीं उन्हनि जी में मदद कंदासीं। जी नाज़रीन, ही हुआ डॉक्टर गोबिंद जेके GDA जे प्लेटफॉर्म तां बीठा आहिनि वार्ड नंबर 6 ते ऐं 26 जून ते तारे ते ठपो हणी डॉक्टर गोबिंद राम खे कामयाबु कंदा। वरी के ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।